सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे प्यार भरे मौके ते पाण सब गॾु थियो, वो मौक़ो हक़ीक़त में असां सभिनी खे थोरो पाण खे बहितर करणु सेखारे थो। ॿियनि सां बहितर हलण व्यवहार उहो सभु तमामु घणो आहे। शेवा हुजे, मंदरु वञणु हुजे, सिमरन हुजे, कंहिंसां साथ ॾियणु हुजे, कंहिंसां हमदर्दी हुजे, असां में कंहिं क़िस्म जी कोई कमी आहे न। पहिरें खां असां कई गुना वधीक बहितर आहियूं, असां सभु कई गुना वधीक सुठा आहियूं जेके बि आहियूं। असां कंहिंखे ॾुखियो करणु त दूर आहे, असां कंहिंखे ॾुखियो ॾिसी बि न सघंदा आहियूं। हक़ीक़त में असां एतिरा चङा थी विया आहियूं, पर थोरी कमी रहिजी वई, असां पाण खे थोरो भुलिजी विया। असांखे बसि थोरी चेंज करणी आहे। अॻु में असां सोचींदा हुआसीं ग़रीबी में फ़क़ीरी, हाणे थोरी सोच असांखे बदिलण ॾिया, अमीरी में फ़क़ीरी असांखे कीअं रखणी आहे। ऐं असां फ़क़ीर थियण जा ग़रीब थियूं बि छो, भिखारी थियूं बि छो। असां अमीर रही करे कई गुना वधीक बहितर थी सघंदा आहियूं, चङा थी सघंदा आहियूं। असां केतिरनि खे सुख ॾेई सघंदा आहियूं, केतिरनि सां बहितर व्यवहार करे सघंदा आहियूं, ऐं केतिरो गुना पाण खे सुखियो ऐं सताबो करे सघंदा। मालिक जी वॾी रहमत आहे, असां सभिनी खे रोशनी जी दुनिया में रखियो अथई, रहमतुनि जी दुनिया में रखियो अथई, अकुल समन जी दुनिया में रखियो अथई, इज़त शान मान जी दुनिया में रखियो अथई, बहितर व्यवहार जे संसार में रखियो अथई। असां सिर्फ़ु थोरा पंहिंजा संस्कार बहितर कयूं, ॿियो असांखे कुझु बि न आहे करिणो। ऐं जॾहिं असां हर रोज़ु कुझु वक़्तु उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कयूं, ध्यानु कंदासीं, उन सचे साईं जा गुण असां में यादि ईंदा। भई जेतिरा वधूं ओतिरो पाण खे संभालियूं, वधण खां बाद पोइ ते न अचो। ऐं पोइ जॾहिं गुण ईंदा, असां में सिधी ॻाल्हि आहे, करम बहितरी चङाई वधंदी, असां ओतिरा ई वधंदा हलंदासीं। ऐं एतिरा वधंदासीं जो असां घुमंदासीं संसार में, पेर धरती ते हूंदा, पर कदम एतिरा खजंदा जो मालिक जी रहमत खे पाए संसार में उथी करे स्वर्ग ताईं पहुची वेंदासीं, मालिक जी रहमत ताईं पहुची वेंदासीं। स्वाजे प्यार भरे अवसर ते उन्हीं सचे सतगुरुदार, उन्हीं ईश्वर दार इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जेतिरे उन रहमत सां पंहिंजो पाण खे सभिनी खे बणायो आहे, शल उन ते अमल कंदे उन रहमत खे पाईंदे हर हिकु सदाई सुखियो सताबो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे। हर को पंहिंजे घर परिवार माहौल संसार में हर तरफ़ सुख ऐं शांती प्यार ऐं मोहबत सां सदाई हरियो भरियो ऐं बहितर रहे।